नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। अवां सुल्तानपुर का ख़बर ॾींदा आहियूं त सिंध में जाली डोमिसाइल ठाहण वारे अमल ख़िलाफ़ ॿियनि शहरनि जीअं सुल्तानपुर में भी मुख्तलिफ सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि पारां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं सिंध अंदरि ठहींदड़ जाली डोमिसाइलनि ठाहे ॾियण ख़िलाफ़ PTI, GS सिंध, तहरीक, सोशल फोरम ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां भिटाई चौक खां सुल्तानपुर प्रेस क्लब ताईं गॾियल तौरु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में सालनि खां वठी धाड़ियुनि जी आबादकारी जो बार विधो वियो आहे, जेके ॿाहिरां खां आयल इन्हनि सिंध जे नौजवान जे हक़नि ते धाड़ा हणंदे ॿाहिरां आयल माण्हुनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾियण ऐं खेनि सिंध अंदरि वॾनि पोस्टुनि ते नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि, जेके सिंधी नौजवान सां पिणु नाइंसाफ़ी आहे। हिननि मुतालबो कयो त जेकॾहिं कूड़नि डोमिसाइल ठाहींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई न कई त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।